अचजो साम्हूं सोचे अचजो सुठी सलाह वा बचजो बचजो सुठी सलाह वा बचजो बचजो ॾींदा सिरिया वठंदासीं ओ ॾींदा सिरिया वठंदासीं ओ वञिणो आहे यार पार जेकी छो ॾींदासीं वञिणो आहे यार पार जेकी छो ॾींदासीं वो लकीअ जे चश्मनि में लाओ भरियो हिकिड़े चीते जी चिंगार चो फेर थी शींहं पोढ़े ॾिसण में अखियूं छा खुलियो पोइ त ॻोठनि ऐं शहरनि में नई झेड़ मक़तलनि जी भितियुनि ते पढ़ी थो त पढ़ ॿी शहीदनि जे रत जी कहाणी ना हिकु बिलावल घाणे में कटिजी वियो हिकु बिलावल हो घाणे में कटिजी वियो हिकिड़ो सैयद आहे जंहिंजी पुॼाणी ना रिमझिम राग उन्हीअ सां रिमझिम राग उन्हीअ सां थरबर पाए लॻायां माओ मिट्टी माथे लायां काल सनमा मेट थी जा काल सनमा मेट थी जा नगर तुझी मिट्टी मंझ मिलांजे तुझी मिट्टी मंझ मिलांजे आऊं अमरता पाया माओ मिट्टी माथे भाईजान पहले कोई आज मेहरबानी कयो थोड़ो मेहरबानी सब खां पहिरीं मां साईं जीएम सैद जी 120 सालगिरह जी सिंधी क़ौम खे क़ौमी कारकुननि खे सभिनी खे मां मुबारकबाद ॾियां थो ऐं इन सां गॾु उन्हनि खे जस पिणु ॾियां थो जेके सॼी सिंध मां कुंड कुड़श मां शहरनि मां ॻोठनि मां लखनि जी तादाद में अॼु साईं जीएम सैद सां अहद वफ़ा जो वचन वर्जाइण लाइ सन पहुता ऐं उन्हनि सां गॾु उन्हनि खे जस पिणु ॾियां थो त 144 जो कलम रियासत लागू करण जे बावजूदि ऐं सॼी सिंध में ऑपरेशन गिरफ़्तारियूं जबरी गुमशुदगियूं करण जे बावजूदि ख़ौफ़ फैलाइण जे बावजूदि क़ौमी कारकुननि खे जीएसएन फ्रीडम मूवमेंट जे ख़ासि करे उन्हनि नौजवाननि सूरमनि सूरमिन अदिन माइन भेणनि खे मुबारकबाद सां गॾु जस ॾियां थो जंहिं माना हिन रियासती ख़ौफ़ खे टोड़े अॼु सन में पहुची शानदार रैली कढी पंहिंजे रहबर सां अहद वफ़ा जो वचन वर्जायो। दोस्तो ॿियो उनवान असांजो जेको हुयो त जबरी सिंधी हिंदू नियाणियुनि जो मज़हब मटाइण उहो जेको आहे रियासत पंहिंजे देसी दलालनि मियां मिठू जहिड़नि पीर फरीद भरचूंडी पीरनि जे ज़रिए जेके सिंधी हिंदू नियाणियुनि खे अगवा करे जबरन उन्हनि जो मज़हब तब्दील कराइनि था इन जी मुखालफ़त में इन एजेंडा ते जेको ही ज़ुल्म थिए थो पियो त इन जे वायलेशन ते असां जेके आहिनि अॼु ॿियो उनवान हो रैली जो असांजो टियों असांजी जेकी एजेंडा हुई रैली जी जेको मुतालबो हुयो त सिंध जी जेके ज़मीनूं आहिनि 52,000 एकड़ ज़मीन हींअर ताज़ो फ़ौजी कामूरनि खे फ़ौज जे हवाले कई थी वञे त इन जी असां मुखालफ़त बि कयूं था ऐं मज़म्मत बि कयूं था ऐं जेसी ताईं हिकु बि सिंधी ज़िंदा आहे त ही पंहिंजे वतन नंगनि दंगनि जा
वारिस रहिया आहिनि ऐं हींअर बि पंहिंजे नंगनि दंगनि जा ऐं पंहिंजे ज़मीननि जा वारिस थी ॾेखारींदा। ऐं जेके आहिनि ही जेको ज़मीनूं ॾियण जो सिलसिलो आहे इन खे फौरन बंदि न कयो वियो त सॼी सिंध में अॼु जीअं रैली निकिती आहे त असां सॼी सिंध में इहो एहतजाज खे वसीतर बणाई। जीएसएन फ्रीडम मूवमेंट जे चेयरमैन जी हैसियत में पिण इहो आलमी इदारनि खे अपील कयां थो, ह्यूमन राइट्स वॉच, एमनेस्टी इंटरनेशनल, यूनाइटेड नेशन खे इहा अपील कंदुसि त सोहेल रज़ा भट्टी जंहिंखे 8.5 साल थिया आहिनि उनखे खंबे गुम कयो वियो आहे। उहो स्टूडेंट हुयो हिकिड़ो, त उनखे 8.5 सालनि खां गुम आहे, उनजो पतो न आहे त हू ज़िंदा बि आहे अलाए उनखे मारे छॾियो अथऊं। त उनजी बाज़ियाबी लाइ ऐं जे अलावदायमार खे तक़रीबन 9 साल थियण वारा आहिनि त उनखे बि जबरी खंबे गुम कयो वियो हुयो। उहो बि अॼु ॾींहं ताईं ज़ाहिर ई न आहे त किथे गुम आहे या उनखे मारे छॾियो अथऊं। त उनजो बि को ॾस पतो न आहे। उनजी फैमिलीज़, उनजा घर वारा हिन परेशानी जे आलम में ऐं पंहिंजे बचिड़े जी ओसीअड़े में रोज़ बुख हड़तालनि ते, प्रेस क्लबनि ते वञी वेही वेही थकिजी पिया आहिनि। त इन्हनि जी बाज़ियाबी लाइ ऐं अहिड़े ई नमूने सां सिंध ऐं बलोचिस्तान में जेके ॿिया गुम थियल क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि जी बि बाज़ियाबी लाइ असां पिण आलमी इदारनि खे अपील कयूं था। ऐं जेकी आहे बलोचिस्तान जी न्याणी महारग बलोच जेकी इस्लामाबाद में वेठी आहे, उनजे एजिटेशन जी, उनजी जदोजहद जी असां जीएसएन फ्रीडम मूवमेंट तरफ़ां हिमायत कयूं था। ऐं जल्द जीएसएन फ्रीडम मूवमेंट जो वफ़द वञी महारग बलोच सां वेहंदो बि ऐं उन्हनि जी हिन जदोजहद में साथ ॾियण जो वचन बि कंदो। इन खां अलावा पश्तूननि जे अॻुवाण मंज़ूर पश्तीन जी जेकी गैर कानूनी गिरफ़्तारी आहे, इन जी असां पिण मज़म्मत कयूं था। ऐं जेके आहिनि उनखे कूड़नि केसनि में फासायो वियो आहे। उनजो ॾोह इहो हुयो त हुन पंहिंजे क़ौम जी ऐं जेके मज़लूम क़ौमुनि जी ॻाल्हि कई त इहा हिन फाशिस्ट रियासत खे पसंदि न आई ऐं उनखे जेल भरियो कयो वियो आहे। इन लाइ उन जी बि असां आज़ादी जो यूएनओ खे मुतालबो कंदासीं त इन में पंहिंजो किरदारु अदा करे। सिंधू देशाची धरती तोते मुझी माता निर्जन होके पंहिंजो शीस निभाया मां मिट्टी माथे लाया मां मिट्टी माथे लाया। शहीद मुजफ्फर तोसा आ बचन, शहीद रूपला तोसा